हिते असां ब्रेकिंग न्यूज़ शेयर करे रहिया आहियूं। सिंध हाई कोर्ट में सखर वासियुनि खे सिंधु दरिया में फराहम थींदड़ पानी बाबत केस जी ॿुधणी थी आहे। अदालती हुक्म ते वकीलनि जी सरबराही में जोड़ियल कमेटी सिंध हाई कोर्ट में रिपोर्ट जमा कराए छॾी। शहरियुनि खे फराहम थींदड़ पीअण जो पानी बिना ट्रीटमेंट जे ज़हरीले पाणीअ जी फराहमी जारी आहे। सरकारी वकील जो इहो चवणु हुयो शहरियुनि खे पीअण लाइ फराहम थींदड़ पानी वारो मामलो संजीदा आहे। जस्टिस सलाहुद्दीन पहवर जो इहो चवणु हुयो दरिया में पानी फराहम करण लाइ स्कीमुनि ते कमु हली रहियो आहे। छा आबपाशी खातो निंड सुतल हो जो दरिया में ड्रेनेज जो पानी छोड़ करण जी इजाज़त ॾिनी। जस्टिस सलाहुद्दीन पहवर ये रिमार्क्सना सखर बैराज अंग्रेज़नि जे दौर में ठहियो, उन्हनि बि ड्रेनेज जो पानी दरिया में छोड़ न कयो हो। सिंध हाई कोर्ट में सखर वासियुनि खे सिंधु दरिया में फराहम थींदड़ पानी बाबत केस जी ॿुधणी अदालती हुक्म ते वकीलनि जी सरबराही में जोड़ियल कमेटी सिंध हाई कोर्ट में रिपोर्ट जमा कराए छॾी। तफ़सील मालूम कंदासीं असां सां लाइन ते मौजूद आहे सखर में आवाज़ न्यूज़ रिपोर्टर मोरूड़ो महर। जी मोरूड़ो महर, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, सखर जे शहरनि खे फराहम थींदड़ पीअण जे पाणी वारे केस जी जस्टिस सलाहुद्दीन पहवर ऐं जस्टिस अब्दुल मुबीन लाखो ते ॿधल सिंध हाई कोर्ट सखर बेंच बरुकनी बेंच ॿुधणी कई आहे। ॿुधणीअ दौरान म्यूनिसिपल अमलदार डीएसओ हेल्थ डॉक्टर जमील अहमद महर ऐं ॿिया लाॻापियल ऑफिसर जेके आहिनि उहे पेश थी करे पाणी बदिलियल कमेटी आगा खान लेबोरेटरी जी रिपोर्ट पेश कई वई आहे, जंहिंमें ॿुधायो वियो त आगा खान लेबोरेटरीअ में दरिया मां शहरनि खे फराहम थींदड़ पाणीअ खे ज़हरीलो करार ॾिनो वियो आहे। उन बावजूदि इंतज़ामिया सिंधु दरिया में शोर थींदड़ ड्रेनेज फैक्ट्रियुनि ऐं कारखाननि जो ज़हरीलो पाणी जेको आहे उतां शहरनि खे बिना ट्रीटमेंट जे जेको आहे फराहम पियो कयो वञे, जेको इंसानी सिहत लाइ हानिकार आहे। जंहिं ते जस्टिस सलाहुद्दीन पहवर रिमार्क्स में चयो त ही सिर्फ़ सखर शहर जो मसइलो न आहे, सिंध जो मसइलो आहे। शहरनि खे पीअण जो फराहम थींदड़ पाणी जेको मामलो आहे सीरियस आहे। आबपाशी खातो छा निंड सुतल हो जॾहिं सिंधु दरिया में फैक्ट्रियुनि कारखाननि ऐं जेको आहे ड्रेनेज जो पाणी छोड़ करण जी इजाज़त ॾिनी वई आहे। ज़िम्मेवारी आबपाशी खाते जी आहे। सखर बैराज अंग्रेज़नि जे दौर में ठहियो ऐं बैराज कॉलोनी बि ठही, उन ते ड्रेनेज जो पाणी सिंधु दरिया में छोड़ न कयो हो। जस्टिस सलाहुद्दीन पहवर रिमार्क्स में चयो त जेको आहे ज़हरीलो पाणी जेको छोड़ थिए पियो आहे तमामु गलती जो मामलो आहे। केतिरा ई माण्हू बीमारियुनि में वठिजी विया आहिनि। ब्यूरोक्रेसी समझौतो कयो आहे या डिॼे पई या वरी कमज़ोर आहे। आबी जीवत ऐं जानवरनि जे जियापे जो मसइलो आहे, उनजी हयाती जेका आहे खतरे में आहे। ऐं जस्टिस सलाहुद्दीन पहवर रिमार्क्स में वधीक चयो त जेकॾहिं ज़रूरत पई त असां पाण जितां पाणी छोड़ थिए त मिलंदड़ पाणी जो मुआइनो बि कंदासीं। तफ़सील खां आगाह करण जे लाइ